पेटीएल 2026 जी इलेक्शन थी है। अॼु असांजी न पर उस्तादनि जी जीत थी आहे, छो त असांखे उस्तादनि खटायो आहे। असांजे उस्तादनि जी वॾी वॾी महिरबानी आहे। इंशाअल्लाह असीं उमेद करियूं था त उस्तादनि जी तवक़ा था पूरा लहंदासूं। ही असांजी सोभ न पर पूरे उस्तादनि जी सोभ आहे। असीं पंहिंजे साईं रफ़ीक जरवार जा, पंहिंजे दोस्तनि जा, साईं जुमन जा, जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जो शुक्र अदा करियूं था जिन असांजी मदद कई, जिन हेल्प कई। ये असांजी न पर सभिनी उस्तादनि जी, सभिनी दोस्तनि जी, जेके बि असां सां रिलेटेड उन्हनि सभिनी जी फतेह आहे। पेटीएल जी जेका किताब ग्रुप आहे उन सभिनि खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। अॼु ही जेका इलेक्शन थी आहे उस्तादनि जी इलेक्शन थी आहे। अॼु ख़बर पइजी वई आहे त वाकई में इलेक्शन साफ़ जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे, छो तो साफ इलेक्शन आई नज़्म ज़ब्त के साथ जो इलेक्शन हुई वो सबसे बड़ी कामयाबी उस्तादों की कामयाबी है। इसमें चाहे पेटीएल हो चाहे कोई भी हो, और ये जीत मैं तो सबको बोलता हूँ ये उस्ताद जीते हैं, उर्सुमानी नहीं जीता, ये पेटीएल नहीं जीती, उस्ताद इत्याद जीत गया। साईं असीं पीटीएल फ़िलहाल क़यादत जी वॾी महिरबानी जिन असां ते एतमाद कयो ऐं असांखे इलेक्शन में बिहारियूं। उन खां पोइ जेको आहे तो झंडे मरी जी जेके बि उस्ताद आहिनि, मेल हुजनि या फीमेल, उन्हनि जा असीं थोराईत आहियूं ऐं जिन असांखे वोट ॾिनो एतमाद कयो असां ते, ऐं इंशाअल्लाह ताला असीं उन ते पूरो लहंदासीं। सभ खां पहिरियों असां पेटीएल जा ॾाढा शुक्रिया अदा करियूं था जंहिं असांखे इलेक्शन में हिसो वठी करे ऐं माण्हुनि जे अॻियां हिकिड़ो बीहारियो। ऐं उनखां अलावा झंडो मरी जी उस्तादनि जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं जिन असां ते एतमाद कयो बेहसियत प्रेस सेक्रेटरी जे। ऐं इंशाअल्लाह ताला असां उन्हनि जे उमेदनि ते पूरो ॾियण जी फुल कोशिशि कंदासीं। इन जे हवाले सां अलाह जो शुक्र आहे असांखे मतिलबु रिस्पॉन्स सुठो मिलियो, असांखे टीचर ॾिनो। ऐं जेको असांजो पैनल हो शहीद राणी बेनज़ीर वारो वोट वारो, उहो असांजे उस्तादनि असांजी माना असांजी जाम जेका आहे सा हेल्प कई ऐं असांखे खटरायो। ऐं महिरबानी उस्तादनि जी तमामु थोरा हिननि जा। ऐं इंशाअल्लाह असां जो पेटीएल जे प्लेटफॉर्म ते असीं जेको आहे सो अची करे असीं इंशाअल्लाह पंहिंजे सुठे नमूने सां कमु कंदासीं। मामिलो तमामु सुठो बहितरीनु रहियो ऐं सुठे नमूने सां जेको आहे सो असांजे उस्तादनि तावन कयो। ऐं शुक्र आहे असां हिक ॿिए जो मतिलबु अहिड़ी का बि अहिड़ो प्रॉब्लम या मसइलो न थियो। तमामु बहितरीनु इलेक्शन थी थियणु खपे आहे। इन काफ़ी सालनि 30 सालनि खां पोइ इलेक्शन थी आहे ऐं इन खां पोइ असीं हाणे ॾिसो न, असीं जूनियर हुआसीं, हाणे असीं सीनियर थी वियासीं। असां जेको सो ॾिसो ही जेके बि जूनियर हाणे इलेक्शन थी आहे, इन में ख़ुशी इहा थी आहे असांखे ॾाढी त हिकिड़ी त फेयर इलेक्शन थी आहे, तमामु बहितरीनु तरीक़े सां थी आहे। ऐं असां इन में वॾे में वॾो अॼु ॻाल्हि थी आहे हिन पैनल जे हिसाब में, पंज झंडे मरी जे हिसाब में असीं हुनजी ॻाल्हि करियां त सभु असां गॾु वेठा, हीअं कोन वेठो त को हुन कमरे छो इलेक्शन जॾहिं थींदी आहे त पोइ ॿ तबिका हूंदा आहिनि। असां में ॿ तबिका कोन आहे। जीअं किताब ऐं कलम हिकिड़ी ॻाल्हि हूंदा आहिनि, जे कलम आहे त किताब आहे, जे किताब न आहे त पोइ कलम कीअं। असां इहे ॿिन्ही तरीक़नि में गॾु वेठा हुजूं सॼो ॾींहुं ख़ुशगवार माहौल में ऐं सुठे नमूने में सभिनी इंतज़ारु कयो। असीं हिकु ई आहियूं, ॿ कोन आहियूं। असां गले मिलिया आहियूं, सभिनी सां मुबारक। ईअं हूंदो आहे त केरु हराए वेंदो त मोटरसाइकिल चढ़ियो गाॾी में चढ़ियो, न असां ईअं कोन कयो। सभिनी सां गले मिलिया, पहिरीं सदर जा जेको बि हुननि जो पैनल आहे, असांजो सॼो पैनल हुन सां ख़ुशी सां मिलियो आहे। हीअ असांजा उस्ताद आहिनि, हिन में कोई शिदत पसंदी कान्हे, हिन में कोई ज़ातियात कान्हे। हीअ असीं जेके पहिरियों बि पेश हुआ त पोइ गॾु आहियूं, कलमूं पढ़ूं था त हिकिड़े आहियूं, जे शिदत पसंदी धार छो थियूं, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। अलाह कंदो इहे सुठो कमु कंदा। असांजे जेके बि झंडे मरी हुई अॻे पार्टी हुई, पंहिंजो निभाए विया, इहा साॻी पार्टी हुई। हींअर पोइ अॻे उहो ईअं त केरु उस्ताद कोन्हे, अदाई थापे छॾियो अथनि। इहो 30 साल ॿुधंदा अॼु इलेक्शन थी वई। हाणे जेको ॾिसो, हाणे ज़िमेवारी हिननि वधी वई आहे। जेको वोट बग़ैर अचे थो उन जी ज़िमेवारी कान हूंदी आहे। हाणे हिन ज़िमेवारी आहे, इन्हनि खे दुआ था करियूं त सुठे नमूने सां पंहिंजो पैनल निभाइनि ऐं सुठे नमूने सां उस्तादनि जो कमु कनि। बहितरीनु माहौल ते जेको आहे सो थी आहे इलेक्शन वग़ैरह, पर असांजो जेको आहे सो पहिरियों चकर हो, नौजवान क़यादत हुई, हिकिड़ो अज़म खणी आयासीं ऐं जेतिरो थियो तमामु बहितरीनु थियो। हिकिड़ो पहिरियों चकर हो इन साल जे हवाले सां, होॾां 30 साल, होॾां जेको आहे सो पूरो हिकिड़ो असां जेको आहे सो 3 सालनि जी महिनत हुई। सो इंशाअल्लाह ताला को मसइलो कोन्हे, विन कंदासीं ईंदड़ सालनि ते। ऐं पर इहा उमेद आहे त जीअं हलिया आहिनि ईअं न हलनि। हाणे जेको आहे सो अगरि हिननि खे उस्तादनि वरी वापसि जेको चूंडियो आहे 30 सालनि वारो वापसि पंहिंजो किताब खोले करे हाणे वापसि पंहिंजी तारीख़ रक़म कनि। सो मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे साईं। ऐं इहे जेको असां हिकिड़ो अज़म खणियासीं त हिकु जेको असां नौजवान अगरि आयासीं त पोइ हिकिड़ो ई कमु कंदासीं असां, जेका करप्शन निज़ाम आहे उन सिस्टम सारे खे। ही 30 साल जेको हलियो आहे पूरो जेको आहे सो पंहिंजो उन हिसाब सां अगरि साॻी वापसि हलियो न, पोइ जेको ही शायदि जो आख़िरी चकर आहे।
वरी बि जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो उस्तादनि कामयाबु करायो चवंदो त हीअ उस्ताद जी हिकिड़ी जीत आहे पर इहो वापसि हिननि दा असां न हलूं आहे तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे काफ़ी सालनि खां पोइ जेको आहे हिते असांजे ज़िले ऐं तालुके में जेको आहे उस्तादनि हिकिड़ी इलेक्शन थी आहे ऐं उन खां वधीक ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेको तमामु शफ़ाफ़ियत जे हिसाब सां थी आहे ऐं तव्हां हीअं ॾिसो जेको आहे ॿई ग्रुप हिक ॿिए खे मुबारकबाद ॾियनि पिया यानी असां ईअं चवंदासीं त हीअ कंहिं ग्रुप कोन खटियो आहे हिते जेकॾहिं फतह थी आहे कामयाबी थी आहे त उहा उस्ताद जी कामयाबी थी आहे ऐं उस्ताद ई मुआशिरे खे पैगाम ॾिए पियो त असां जेको आहे हिन निज़ाम खे हिन जेको इलेक्शन जो प्रोसेस आहे इन खे कीअं गुज़ारणो आहे ऐं इहो हिकिड़ो इलेक्शन हिकिड़ो जमहूरियत जो हुस्न आहे उन जे जेको आहे हवाले सां हिकिड़ो थियो ऐं ॾाढी ख़ुशी पई थिए जेको पैनल खटे आयो आहे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां आहे असां उन्हनि खे मुबारकबाद पेश करियूं था। अॼु इलेक्शन जेकी थी आहे न इहा आहे जीत जी निशानी जमहूरी अमल जेको 30 सालनि खां उस्तादनि जो कोन हलंदो सदाईं कोठी में वेही सिलेक्शन थींदी हुई ही सिलेक्शन वारा मीर जतन जो जेको पैनल लकी शाह सदर पैनल आहे उन यहाँ पाण सरपरस्त थियल आहे मुंहिंजो पैनल हारियो मूंखे कंहिं शइ जो ॾुख कोन्हे मूंखे ख़ुशी आहे त हींअर असां अहिड़ो हिकिड़ो 30 सालनि खां पोइ उस्तादनि खे जमहूरी हक़ ॾिनोसीं उस्तादनि पंहिंजो वोट जो इस्तेमालु कयो ही हार हिननि जी हार कान्हे हिननि जी जीत आहे छो जो हिननि इलाही माण्हुनि खे जिन्हनि खे जमहूरियत खां परेशानी हुई हिननि ते हर हरबो हलियो हर उस्ताद खे परेशान कोटार कमदार टाउन कमेटी यूसिन जा चेयरमैन ऐं MP MN सभु हाउस इन इलेक्शन में इन्वॉल्व आहे जॾहिं त न थियणु घुरिजंदो आहे हीअ आम उस्ताद जी इलेक्शन उस्ताद हेॾा हक़ विड़ी पंहिंजी हिते इलेक्शन कराई आहे ऐं उन खे हिननि फ्लॉप कयो आहे त इन में आउं सम्झां थी असां उस्ताद सियासत में हिन जो कुझु न वञे असांजे MPA असांजे MNA असांजे खटियल जेके आहिनि टाउन कमेटी जा चेयरमैन सियासी माण्हुनि खे सोचणु घुरिजे उस्तादनि जी साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थियणु ॾियणो आहे त हीउ नतीजो कोन हुजे आहे हिन जे बरक्स हुजे आहे त लकी शाह सदर पैनल जेको हारियल आहे उहो खटियल हो जेको खटियल आहे उहो हारियो आहे छो राति ताईं हिननि सोर्सिस इस्तेमालु करे माण्हुनि ते प्रेशर विझी ॻोठाणनि वॾेरनि जा प्रेशर पिया आहिनि उस्तादनि खे उन खां पोइ ई रिज़ल्ट आई आहे इन करे असांखे रिज़ल्ट क़बूल आहे छो जो असांजो इहो अहम हो इहो हो असां पंहिंजनि हल्के में इलेक्शन कराईंदासीं जेकी इहो अमल वरी 3 सालनि खां पोइ थींदो हिकिड़ो अमल 30 साल कोन बि थियो उन खे असां रवाज करे छॾियो इन करे इहा असांजी जीत आहे।